लास्ट न्यूज़ से गॾावयां संजा सैयद। आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइन तरफ़। मुल्क में कोरोना वायरस से हाना जारी। कोरोना विगे 58 मरीज पौत। फौतन जो अंग वधी 10,105 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2,475 नवां केस ज़ाहिर। सिंध में 2,14,425। पंजाब में 1,37,949। KPK में 58,379। इस्लामाबाद में 37,702। बलूचिस्तान में 18,148। आज़ाद कश्मीर में 8,256। गिलगित बल्तिस्तान में 4,856 नवां केस रिपोर्ट। मुल्क में वबा सतलन जो अंग 4,79,715 थी वियो। चूंडुनि में हिसो वठण बाबति PDM जे प्लेटफॉर्म तां फ़ैसिलो कयो वेंदो। बिलावल चई चुको आहे त PDM जो फ़ैसिलो हतमी फ़ैसिलो हूंदो। जनवरी में अहम फ़ैसिला कया वेंदा। मौलाना फज़ल रहमान ऐं मरियम नवाज़ जूं मीडिया सां ॻाल्हियूं। ख्वाजा आसिफ जी गिरफ़्तारी इंतकामी कार्रवाई करार। हुकूमत नैब के हथियार तौर इस्तेमाल करे रही है। अगवान जो चवण हो त PDM जो मुस्तक़बिल जमहूरियत है। सिंध के बेटन के कब्जे ऐं आदमशुमारी की तकरारी नतीजन की मंजूरी खिलाफ पीपल्स पार्टी एक्शन में अची वही। PP अगवाणन सईद गनी, ताज हैदर और वकार मेहदी जी बहादुराबाद आमद। MQM पाकिस्तान के अगवाणन से मुलाकात। आदमशुमारी सूदो सूबे के मसलन ते गालियों जारी रखने ते इतफाक। ताज हैदर जो चवण है त कराची में 3 धुर के मढ़ियो वियो है। चई आदमशुमारी में सिंध की 1,40,00,000 आबादी घट ॾेखारी वई। बेटन के मामले ते PP ऐं मुतहदा जो मौक़िफ़ साम्हूं आयो है। फैसल सब्ज़वारी चयो है तो PP अगवाणन से मुलाकात दौरान अवाम जा मसला हल करने ते गालियों थियूं। उम्मीद है तो अदालत सूदो ॿियनि फॉर्म्स ते आदमशुमारी के नतीजन खिलाफ बेड़ भी PP असांजो साथ ॾींदी। आदमशुमारी दुरुस्त नाहे थी, शायदियूं मौजूद आहिनि। उन मामले ते MQM पाकिस्तान असांजो साथ ॾे ऐं काबीना में वेही मुफ़ाद परस्तनि खे घर मोकिले। सिंध हुकूमत के तर्जुमान मुर्तज़ा वहाब जो तकरीब के खिताब। संदसि चवण है तो बेट सिंध की मिल्कियत आहिनि। चाइना कटिंग न थियण ॾींदासीं। असां पंहिंजा एतिराज़ उमाणिया आहिनि। अवाम में शऊर आहे ऐं आइन सां मोहबत आहे त पंहिंजो ऑर्डिनेंस वापसि वठो। ठुलवेजो बाग हिलाड़े वट बिन मज़दाउनि में टक्कर। मज़दा ड्राइवर हामिद अली भट्टी फौत थी वियो। फौती जो लाश ज़रूरी कार्रवाई लाइ तालका। गौसपुर में कुछ ॾींहं अॻु रोड हादसे में ज़ख़्मी थियल हिकु ॼणो ज़ख़्मनि जी सट न सहंदे फौत थी वियो। ऐं हैदराबाद में टंडो यूसुफ थाणे जी हद में फायरिंग। हिकु ॼणो मारिजी वियो।